दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी ख़बर अची चुकी आहे। अॼु जी जेका अपडेट्स आहे मुख़्तलिफ़ अपडेट्स आहे। दोस्तों तव्हां सोचे रहिया हूंदो हाणे मंसूर खान जो छा थींदो, हाणे शाहनवाज़ खान ॿियो कहिड़ो क़दम खणण वारो आहे। मुराद तॾो विछाए वेही रहियो आहे, आसिरो त भाउ खां हुन पले छॾियो आहे। पोइ सोढल इहो कीअं छुटंदो, इहो अली खान कीअं छुटंदो ऐं अली खान जेको आहे अली खान रज़न जी क़ैद मां कीअं आज़ादु थींदो, उन जो छा थींदो ऐं सॼी कहाणी ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों अली खान जेको आहे भाउ जेको आहे न हिफ़ाज़त छुटी जेको आहे न वञी पुॼंदो पंहिंजे भाउ वटि वञी मुराद वटि, उन खे जेको आहे न को यानी सोढल या को ॿियो सिद्ध कंदो। ख़ासि करे जेको आहे अली खान आख़िरी किस्तनि ते रहंदो, उनखे न मारियो वेंदो ऐं होॾां जेको मुराद आहे उन आसिरो लाहे छॾियो हुयो ऐं उनखे जॾहिं भाउ मिलंदो होॾो ख़ुशि थी वेंदो। फ़िलहालु त आसिरो लाहे छॾे हिन टाइम ते राज़न पंहिंजे रम्ज़ में छितो लॻो पियो आहे। होॾां जेको आहे मंसूर खान बि तमामु जल्द पंहिंजी रिहाई कंदो ऐं ज़मानत वकील करे हेॾां होॾां कोर्टनि मां छुटी ईंदो, लेकिन शाहनवाज़ खान उनखे सुखियो कोन उतां ॿाहिरि निकिरणु ॾींदो। ऐं मां ॿुधाईंदो आहियां दोस्तों जेको आहे ड्रामा सीरियल दुलाब जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि ऐं इन्हनि जी कहाणी बि बहितरीनु थियण वारी आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।